सिंधड़ी में आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ टायर साड़े धरणो हयो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। सिंधड़ी में आबादगार सरापा एहतिजाज बणिजी विया आहिनि। पाणी खोट ख़िलाफ़ टायर साड़े आबादगारनि पारां धरणो हयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। सिंधड़ी मां ख़बर मां किरी पिया सैफल शाख ऐं फीडर 12 जे आबादगारनि पारां धरणो हयो वियो। छिती नारेबाज़ी बि कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। असद शर, छा तफ़सील आहे हिन वटि? मतलब मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही सिंधड़ी सब डिवीज़न जूं मुख़्तलिफ़ जेके शाखूं आहिनि उन्हनि जे आबादगारनि पारां एहतजाज कयो वियो ऐं सिंधड़ी चौक ते धरणो हणी किपरो मीरपुर खां सांगड़ रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾींदे इन्हनि मुतालबो कयो आहे त ही जेका रोटेशन गैर कानूनी रोटेशन कई वई आहे, धिका आया विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो असांखे सालानी जेका शाखनि ऐं वाहन जी सफ़ाई थिए थी उन बाद पाणी न आहे ॾिनो वियो, पीअण जो पाणी न आहे। उन जे करे असां जेको आहे सो सरापा एहतजाज कयो ऐं हिननि आपाशी अमले ते मुबैना तौरु रिश्वत घुरण जा पिणु इल्ज़ाम लॻाया आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ सिंधड़ी तालको आहे जंहिंजूं जेके आहिनि से 5 खां 10 ॾींहं जेके आहिनि से उहे हिन वक़्त ताईं बोर्ड जे पाणी में आहिनि, मगर ॿिए पासे सिंधड़ी तालके जो उहो हिसो बि जेके आबादगार आहिनि पीअण जे पाणी, जानवरनि जे पीअण जे पाणी, चौपाए माल जे पीअण जे पाणीअ लाइ सरापा एहतजाज आहिनि ऐं रोडनि ते धरणा आहिनि ऐं चक्रियूं हलंदड़ आहिनि एहतजाज कंदड़ मुसाफ़िरनि में ऐं जेको आहे सो मुज़ाहिरीन में। हिन वक़्त ताईं जेको आहे सो 4 कलाक गुज़री वञण बावजूद बि जेको आहे सो रोड न आहे खुली सघियो। जी महताब। ठीक है असद शहर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।